नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम तबियद्दु वुजूहun व तस्वद्दु वुजूह। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद साहिबिल वजहिल अनवर वल जबीनिल अज़हर। सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला दी ज़ात व बरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, यौम तबियद्दु वुजूहुन व तस्वद्दु वुजूह। उन्हें यकीन केतराई चेहरा रोशन हुंदा ऐं केतराई मुंह कारा हुंदा। क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा चेहरा रोशन हुंदा ऐं के कारा मुंह बि हुंदा। जिन जा चेहरा रोशन हुंदा उहे केर आहिनि? इन तफ़सीर में हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा का रिवायत तफ़सीर दुर्रे मंसूर में मज़कूर आहे। उन्हें फरमायो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यौम तबियद्दु वुजूह अहले सुन्नति वल जमाअह। उन्हें यकीन अहले सुन्नत व जमाअत जा चेहरा रोशन हुंदा। सुभान अल्लाह। अहले सुन्नत व जमाअत यानी जेके सुन्नत वारा आहिनि, जेके जमाअत वारा आहिनि, उन्हनि जा चेहरा रोशन हुंदा। जमाअत छा आहे? जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमाअत तैयार कई, उन जमाअत जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॿी हदीस मुबारक आहे। तिर्मिज़ी शरीफ में उहा हदीस मुबारक ज़िक्र थियल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त यहूदी 72 फिरका थिया, ईसाई 71 फिरका थिया, यहूदी 72 फिरका थिया। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, वसतफ्तरिकु उम्मती अला 73 फिरक़तन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। समूरा जहन्नमी आहिनि इल्ला वाहिदा सवाइ हिक जे
पाण फरमायो त हिकड़ो ही टोलो आहे, हिकड़ी जमायत आहे जेका सिर्फ जन्नती जमायत आहे, बाकी ॿिया समूरा जहन्नम में वेंदा। वो हिकड़ो टोलो हिकड़ी जमायत आहे कहिड़ी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़ेह इरशाद फरमाए छॾियो, मा अना अलैहि व अस्हाबी, उहा जमायत जेका उन रस्ते ते हूंदी जंहिं ते मां आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि। सुभान अल्लाह। जंहिं रस्ते ते, जंहिं तरीक़े ते मां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि, उन ई रस्ते ते जेको बि हूंदो उहो हक़ वारो रस्तो आहे। बाक़ी समूरा रस्ता उहे ग़लत आहिनि, गुमराह आहिनि, जहन्नमी आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुबारक मां वाज़ेह इहा ॻाल्हि मालूम थी वञे थी। हिकिड़ी ॻाल्हि अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखां त उहो टोलो, उहा जमायत जंहिंजे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा टाइम गुज़ारे विया, उन सहाबा शकरनि जो अक़ीदो छा हुयो? कहिड़ो रस्तो आहे उहो जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिक ई जमायत जन्नती आहे, बाक़ी समूरा टोला जहन्नम में वेंदा? ईअं न त के सभई पंहिंजे पंहिंजी जाइ ते सही आहिनि, पर सिर्फ हिकड़ी जमायत आहे, हक़ वारी जमायत। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुन जे लाइ इरशाद फरमायो, यदुल्लाहि अलल जमाअत, मुस्तफा करीम फरमायो त अल्लाह जो हथ जमायत जे मथां आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जमायत कहिड़ी आहे? जेका उन ई रस्ते ते हली रही आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो आहे, जेको सहाबा जो रस्तो आहे। सहाबा जो ख्याल छा हुयो? मूं ज़रूरत समझी तां कुछ ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि जी वज़ाहत क़ुरान करीम सां ऐं अहादीस मुबारका जी रोशनीअ में अवां जी ख़िदमत में उहे ॻाल्हियूं कुझु ज़रूरी अर्ज़ रखां। उहे मेराज शरीफ़ जो महीनो आहे, मेराज शरीफ़ जो वाक़ियो बि बयान करणो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मूं ॾाढी अजीब ग़रीब ॾिठी आहे हिन इलाइक़े में अची करे। उहे माण्हू जिन जी निस्बत अल्लाह जे कामिल वलियन सां आहे, हिन इलाइक़े में अची करे मूं ॾिठो हिकिड़ा उहे आहिनि जेके हज़रत गौसुल आलमीन मुल्तान शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि जा मुरीद आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके हज़रत मखदूम सरवर नूर सिंध जी सूह जंहिंजे रहमहुल्लाह, हिकिड़ा उन्ही जा मुरीद आहिनि। ऐं हिकिड़ा हज़रत रोज़े घणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी निस्बत वारा आहिनि। पर अजीब ॻाल्हि इहा नज़र इकहत्तर टोला थिया, यहूदी 72 टोला थिया, मुंहिंजी उम्मत 73 टोला थींदी। समूरा जहन्नम में वेंदा सवाइ हिकिड़े जे
वो हिकड़ो टोलो वो आहे जमायत जेका पाण करीमन फरमायो जेका मुझे ऐं मुझे सहाबा जे तरीके ते हलंदड़ हूंदी। मां तव्हां खे चैलेंज करे थो छॾियां त ही जेके बि टोला पैदा थियल आहिनि नाला मां रखणा मुनासिब कोन्हे को, पर तव्हां उन्हनि जी तारीख़ वञी करे पढ़ी ॾिसो, उन्हनि खां पुछो त तव्हांजे इन नज़रिए खे घणो टाइम थियो आहे। उन्हनि खां पुछो वञी करे त तव्हांजो इहो पर नालो खणी बि मां छॾियां बसि अहले हदीस हुजे, देवबंदी मुतबे फिक्र हुजे, इहो ॿियो हुजे, तशय्युअ हुजे, कुझु बि हुजे, पर तव्हां उन्हनि खां पुछो। आऊं नथो चवां पर उन्हनि खां पुछो त तव्हांजे नज़रिए खे टाइम घणो थियो आहे। को चवंदो त असांजो फिलाणो अॻवान 150 साल पहिरें पैदा थियो, उन इहो नज़रियो ॾिनो। को चवंदो 200 साल अॻु में आयो, को चवंदो 250 साल 250 साल खां वधीक मां गारंटी सां तव्हांखे चवां थो त को बि टोलो अॻु में जो कोन्हे को, पर अहले सुन्नत व जमाअत अल्हम्दुलिल्लाह जंहिंते अल्लाह जा कामिल वली निस्बत वारा जेके जंहिं नज़रिए ते रही विया, अल्हम्दुलिल्लाह इहो उहो नज़रियो आहे जेको हितां सिंध जी धरतीअ ते वेही करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मदद जे लाइ सॾ कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो आहे अहले सुन्नत व जमाअत वारो अक़ीदो। ई बाद में अची करे कंहिं रोकियो, माण्हू रुकिजी पिया। सलात शरीफ अज़ान खां अॻु में छो नाजाइज़ आहे? क़ुरान करीम जो हुक्म आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या नबी बेशक अल्लाह व उनजा मलाइक नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलीन था। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, ऐ ईमान वारो तव्हां बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात भी पढ़ो, सलाम भी पढ़ो। सुभान अल्लाह। ये कुरान करीम जो हुक्म अरबी जो हिकड़ो मुसल्लम कायदो आहे, हिकड़ो उसूल आहे त जेका विषय कुरान में हदीस में जेको मुतलक हुक्म आयल हुजे, जंहिंमें को बि कैद लॻायल न हुजे, उनखे आज़ाद मुतलक ई रखियो वेंदो आहे। जंहिंमें कैद हुजे उनखे आज़ाद न रखिबो आहे। इहो उसूल मुसल्लम आहे। हर मकतब फिक्र जे आलिम वटि इहा ॻाल्हि कन्फर्म आहे त क़ुरान जो या हदीस जो जेको बि हुक्म मुतलक आहे उनखे मुतलक ई रखिणो आहे। हाणे हिन जाइ ते हुक्म मुतलक आहे। ऐ ईमान वारो तव्हां रसूलुल्लाह अलैहि सलात ऐं सलाम पढ़ो। जेमहिल वणे तेमहिल पढ़ो, अज़ान खां अॻु में पढ़ो, अज़ान खां बाद में पढ़ो, को बि कैद कोन्हे। सुबुह जो पढ़ो, शाम जो पढ़ो, मंझंदि जो पढ़ो, राति जो पढ़ो, किथे बि को बि कैद कोन्हे को। जेकॾहिं केरु चवे त अज़ान खां अॻु में नाजाइज़ आहे त इहो क़ुरान करीम जे मुतलक हुक्म खे कैद करे रहियो आहे। ऐं इन्हीअ ते कंहिंखे एतिराज़ हुजे त अॼु मां हिन महफ़िल में वाज़े करे थो वञा त ईंदड़ जुमे ताईं बेशक मुंहिंजे साम्हूं अची करे उहो ॻाल्हाए। जेको क़ुरान करीम में मुतलक हुक्म आहे उनखे कैद छो थो कयो वञे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सरवरो हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह में अर्ज में या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हां ते दुरूद पढ़ंदो आहियां, सलात पढ़ंदो आहियां, दिल चवे थी त मुंहिंजे समूरे टाइम जो चोथों हिस्सो उहो अव्हां जे मथां दुरूद सलात पढ़ण जे लाइ ख़ासि कयां। बाक़ी 3 हिस्सा पंहिंजा कमकार आहिनि दुनिया जा ॿिया उहे कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहा खैर इहो भलो आहे, पर जेकॾहिं सलात जो टाइम अञा वधाईंदे त तुंहिंजे लाइ फ़ाइदो। सुभान अल्लाह।